अस्सलाम वालेकुम क्लास। दिस इज़ ज़ाहिद अली। अॼु पाण डिस्कस कंदासीं कुछ कोर्स के हवाले से। Z2A अकेडमी पेश कर रही है बिन किस्मनि जा कोर्स। नंबर पहिरें ते आहे यूज़फुल कोर्स ऐं सेकंड नंबर ते आहे IBA स्कॉलरशिप प्रिपरेशन। यानी Z2A अकेडमी तव्हांजे लाइ ही ॿ कोर्स प्रोवाइड करे रही है। सब खां पहिरियां असीं ॻाल्हाईंदासीं यूज़फुल कोर्स के हवाले से। ही यूज़फुल कोर्स में असी ब सब्जेक्ट कवर कराईंदासीं। नंबर पहिरें ते आहे मैथमेटिक्स ऐं सेकंड नंबर ते आहे इंग्लिश। यानी यूज़फुल कोर्स में असी इन बिनी सब्जेक्टन की बाक़ायदा सां तैयारी कराईंदासीं। हाणे हिन सां रिलेटेड क्वेश्चन्स असी उन क्वेश्चन्स जा जवाब ॾींदासीं। सब खां पहिरियां क्वेश्चन इहो आहे त हू कैन ज्वाइन दिस कोर्स। यानी ही कोर्स केर ज्वाइन करे सघे थो। पेरेंट्स एंड टीचर्स यानी वालदीन ऐं उस्ताद। छो त कुछ वालदीन जी इहा ख्वाहिश हूंदी आहे त मूं वटि कुछ मैथमेटिक्स सां गॾोगॾु इंग्लिश जो बि इल्मु हुजे, जंहिंजे ज़रिए मां पंहिंजे ॿारनि खे कुछ असेस करे सघां। उन्हनि में केतिरी पावर आहे, उन्हनि में केतिरी नॉलेज आहे। इन जे करे हर वालदीन जी इहा ख्वाहिश हूंदी आहे त मूं वटि कुछ बेसिक नॉलेज हुजणु लाज़मी आहे। ऐं उहे उस्ताद जिन जी डिग्री मैथमेटिक्स यानी ऐं इंग्लिश खां अलावा कंहिं ॿिए सब्जेक्ट में थियल हूंदी आहे, उन्हनि जी बि ख्वाहिश हूंदी आहे त इहे ॿ सब्जेक्ट मूंखे बाक़ाइदा सां अचणु खपनि। ठीकु आहे, ही उहे टीचर्स बि जॉइन करे सघनि था। उन खां पोइ ऑल द स्टूडेंट्स अबोव 3 क्लास। उहे शागिर्द जेके हिन वक़्तु क्लास 3 खां मथे कंहिं न कंहिं स्कूल में पढ़ी रहिया आहिनि, चाहे उहे 4 क्लास में चाहे मैट्रिक में हुजनि। यानी इन खां अलावा यूनिवर्सिटी लेवल ताईं स्टूडेंट्स ही कोर्स जॉइन करे सघनि था। इहो इन जे करे त जेके मैथमेटिक्स खां अलावा कंहिं ॿिए सब्जेक्ट में डिग्री कनि था त उन में न्यूमेरिकल प्रॉब्लम्स हूंदा आहिनि। उन प्रॉब्लम्स खे हल करण लाइ ही कोर्स जॉइन करे सघनि था। क्वेश्चन नंबर ॿियो आहे वाई मैथमेटिक्स एंड इंग्लिश आर इम्पॉर्टेंट। यानी मैथ ऐं इंग्लिश इम्पॉर्टेंट सब्जेक्ट छो आहिनि। सभ खां पहिरियां चवंदासीं इहे इम्पॉर्टेंट इन जे करे जॉब्स। छो त पाकिस्तान में जहिड़े क़िस्म जी जहिड़ी लेवल ते जॉब्स ॾींदी उन में 5 खां 25 क्वेश्चन्स अची वेंदा आहिनि। पोइ इंग्लिश ऐं मैथमेटिक्स त मस्ट हूंदा आहिनि। अहिड़ी काई जॉब न आहे जंहिंमें इन सब्जेक्टनि जो रोल न हुजे। ऐं ॿियो इम्पॉर्टेंट इन जे करे आहिनि त फॉर नॉलेज। छो त काफ़ी स्टूडेंट्स ऐं टीचर्स ऐं पेरेंट्स खे उहा उनजी इहा ख्वाहिश हूंदी आहे त मूं वटि कुझु मैथ ऐं सां गॾोगॾु कुझु इंग्लिश जो बि इल्मु हुजणु खपे। क्वेश्चन नंबर 3 आहे हाउ लेक्चर्स विल बी डिलीवर्ड। यानी लेक्चर्स तव्हां वटि कीअं पहुचंदा। मां इन जे करे ही सोलो प्लेटफॉर्म आंदो आहे व्हाट्सअप जे नंबर तव्हां ॾींदव, तव्हांखे ग्रुप में ऐड कयो वेंदो। उन जे हवाले सां ॿी शइ इहा तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त गर्ल्स लाइ अलॻि ग्रुप हूंदा ऐं गर्ल्स खे मां इहा ज़रूरु रिक्वेस्ट रखंदुमि त या त उहे पंहिंजे ब्रदर्स जो नंबर ॾियनि या त पेरेंट्स जो नंबर ॾियनि। अगरि जेकॾहिं इन सां रिलेटेड कोई नंबर न आहे त पोइ उहे पंहिंजो पर्सनल नंबर ॾींदा, उन खे मां अलॻि सां ग्रुप में ऐड कंदा। क्वेश्चन नंबर 4 आहे हाउ पे फीस। फीस पे कीअं कंदो। फीस जे लाइ मां तव्हां सां 2 नंबर शेयर कयां थो। ही जेको आहे हिन ते इज़ी पैसा जो अकाउंट आहे। ठीकु आहे, ज़ाहिद अली जे नाले सां 034027075524। ठीकु आहे, हिन ते इज़ी पैसा जो अकाउंट आहे। उन खां पोइ GSK जो नंबर बि तव्हां सां शेयर कयां थो। ही GSK ही इज़ी पैसा जो अकाउंट आहे, ही GSK जो। ॿई जेके अकाउंट आहिनि ज़ाहिद अलीअ जे नाले सां आहिनि। ठीकु आहे। उन खां पोइ क्वेश्चन नंबर 3 आहे ड्यूरेशन। ठीकु आहे, हिन जेको कोर्स आहे इन जो टाइम पीरियड घणो हूंदो, सिर्फ़ु 2 महीना हूंदो। यानी ही समर कैंप आहे। 2 महीननि में तव्हांजी इंग्लिश ऐं मैथमेटिक्स ते बाक़ाइदा सां कमु कंदासीं। ऐं उन खां पोइ प्लस में हिकिड़ी पॉइंट मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त फीस केतिरी आहे। जेका हिन कोर्स जी फीस आहे, जेकर तव्हां 2 महीननि जी गॾे फीस पियारींदव त सिर्फ़ु तव्हांखे 1500 रुपया पे करणा पवंदा। ठीकु आहे, अगरि जेकॾहिं हिकिड़े महीने जी फीस पे कंदव त पोइ उहा 1000 रुपया फीस आहे। ठीकु आहे, ऐं कोशिशि कंदासीं त 2 महीननि जी गॾे कलेक्ट कंदासीं ताकी जे फीस खां पोइ विच में का डिस्टर्बेंस न थिए। तव्हांजो कोर्स 2 महीना लाॻीतो कंटिन्यू लगातार मुसलसल हलंदो रहे। ठीकु आहे।
हाँ इहो मां पहिरियों जेको डिस्कस कयो सिर्फ़ जो सिर्फ़ हिकिड़े यूज़फुल कोर्स ते मां कुछ ॻाल्हियूं शेयर कयूं। हाणे सेकंड कोर्स ॾे वधंदासीं। हाणे असांजो जेको हिन सां गॾोगॾु जेको ॿियो प्रोजेक्ट आहे उहा IBA जी स्कॉलरशिप आहे। स्कॉलरशिप का अॻ में हिन IB जी स्कॉलरशिप का अॻ में भी असीं हर स्कॉलरशिप जे हवाले सां तैयारी कराए चुका आहियूं। यानी स्कॉलरशिप जे फील्ड में ZA अकेडमी तमामु घणी कामयाबी हासिल करे चुकी आहे। चाहे उहा स्कॉलरशिप NJV स्कूल कराची जी हुजे, चाहे उहा डॉक्टर एक्यू खान स्कॉलरशिप इस्लामाबाद जी छो न हुजे। यानी ही जेके असांजी बेज आहे स्कॉलरशिप जे हवाले सां हीअ टीं बेज हूंदी जेका IBA जे मैदान में तव्हां सां हिन कोर्स जो तारुफ़ कराए रही आहे। ऐं यादि रहणु खपे त हीअ स्कॉलरशिप सिर्फ़ जो सिर्फ़ 5वीं क्लास लाइ आहे। मां सभिनी पेरेंट्स के, ब्रादर्स के, सिस्टर्स के इहा रिक्वेस्ट रखंदुमि, अगरि जेकॾहिं तव्हांजो को ब्रादर आहे, का सिस्टर आहे या को पारे में को ग़रीब ॿार आहे, अगरि जेकॾहिं ॾिसो था त हिन में टैलेंट आहे त हिन स्कॉलरशिप में उन्हनि जो फॉर्म फिल कयूं। उन जो तरीक़ेकार मां तव्हां सां ॿिए वीडियो में शेयर कंदुमि त स्कॉलरशिप कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं कवर करे थी ऐं कहिड़ियूं ख़िदमतूं सरअंजाम ॾिए थी ऐं उन जो अप्लाई करण जो तरीक़ो कीअं आहे, इहो मां बाक़ाइदा सां तव्हांखे नेक्स्ट वीडियो में सम्झाईंदुमि। हिन वीडियो में सिर्फ़ु मां थोरो ॿुधाईंदो थो वञा टू द पॉइंट। हीअ जेका स्कॉलरशिप आहे इहा सिर्फ़ु सेफ ऐं गवर्नमेंट जे ॿारनि लाइ आहे। ठीकु आहे। उहे कैंडिडेट्स जेके हिन वक़्तु क्लास 5 जो एग्ज़ाम ॾेई रहिया आहिनि, चाहे पोइ उहे सेफ में दाख़िल आहिनि चाहे गवर्नमेंट में, यानी हिन स्कॉलरशिप लाइ एल हूंदा। हीअ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन स्कॉलरशिप में जेको टाइम पीरियड आहे तमामु लो आहे, छो त हिन महीने जी 20 तारीख़ लास्ट डेट आहे। ॿी इम्पॉर्टेंट शइ तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त हिन स्कॉलरशिप लाइ अप्लाई करण लाइ लास्ट डेट जेका आहे उहा जून आहे। 20 जून खां पोइ को बि स्टूडेंट्स हिन स्कॉलरशिप लाइ फॉर्म फिल न करे सघंदा। ऐं जेका एंट्री टेस्ट आहे उहा 3 जुलाई ते वरिती वेंदी। अगरि जेकॾहिं हिननि मां जेकॾहिं सिर्फ़ु अप्लाई करण खे आख़िरी डेट खां पोइ कुझु ॾींहं कढां त सिर्फ़ु तव्हां वटि जेकॾहिं पढ़ाईअ जा जेके नेट ॾींहं हूंदा, नेट डेज़ हूंदा, उहे सिर्फ़ु जो सिर्फ़ु 10 खां 12 ॾींहं। ॾिसो 10 खां 12 ॾींहं लाइ एॾी वॾी तयारी न थी, यानी ॾींहं तमामु घटि आहिनि। इन शइ खे नज़र में रखंदे मां तव्हांजे लाइ इन मसइले जो हल आंदो आहे। उहो कीअं, अगरि जेकॾहिं कंहिं स्टूडेंट्स कंहिं पेरेंट्स वटि ॿार जी रिक्वायरमेंट्स पूरी न आहे त उहा रिक्वायरमेंट्स पूरी करे उन सां गॾोगॾु असांजी अकेडमी जॉइन करे छॾे। ॾिसो इहो टाइम पीरियड घटि हुजण जे सबबु हाणे ZA अकेडमी तव्हांजे लाइ हिकिड़ो शॉर्टकट रस्तो अख़्तियार कयो आहे। उहो कीअं त असीं जेके क्लास शुरू कंदासीं उहे 6 जून खां क्लास स्टार्ट कंदासीं। अगरि जेकॾहिं कुझु स्टूडेंट्स फॉर्म न भराए सघिया आहिनि, यानी उन्हनि जी रिक्वायरमेंट्स पूरी न आहे, त उहे फॉर्म सबमिट कराइण लाइ पंहिंजी कोशिशि जारी रखनि। प्लस में हेॾां असांजी अकेडमी बि जॉइन करे छॾनि, यानी कोर्स जी तयारी पई हलंदी ऐं इंशाअल्लाह उमेदु आहे त उहे कैंडिडेट्स 20 तारीख़ खां अॻे पंहिंजो फॉर्म बि सबमिट कराए वेंदा ऐं उन जी तयारी बि थी वेंदी। फीस सिर्फ़ु मां 1500 रुपया रखी आहे। ॾिसो 3 जुलाई ते टेस्ट आहे, 6 जून खां क्लास हलाईंदासीं, यानी 1 महीनो तव्हां वटि आहे तयारीअ जो। अगरि जेकॾहिं तव्हां अकेडमी जॉइन करणु चाहियो था त व्हाट्सअप नंबर बि मां तव्हांखे शेयर कयां थो, उन व्हाट्सअप ते राब्तो कयो। ऐं जेको स्पेशल कोर्स आहे उन जी सिर्फ़ु 1500 रुपया फीस आहे, पर हीअ जेका आहे 2 महीननि जी फीस आहे। जेको स्पेशल कोर्स जे हवाले सां मां अकाउंट शेयर कयो, स्कॉलरशिप जे हवाले सां बि उहो ई अकाउंट आहे, यानी ॿिन्ही में सिर्फ़ु फ़र्क़ु एतिरो आहे त तव्हां चवंदो सर मां स्पेशल यानी यूज़फुल कोर्स लाइ अप्लाई कयां थो। अगरि जेकॾहिं को कैंडिडेट्स चए थो सर मां IBA जी स्कॉलरशिप लाइ अप्लाई कयां थो, त उहो सिर्फ़ु पंहिंजो नालो, शहर जो नालो, पेरेंट्स जो नालो ऐं उहो ॿुधाईंदो त मां हिन प्रोजेक्ट लाइ अप्लाई कयां थो। चाहे उहो यूज़फुल कोर्स लाइ अप्लाई करे, चाहे अगरि जेकॾहिं यूज़फुल कोर्स लाइ कंहिं कैंडिडेट्स खे नथो करे, कोई स्कॉलरशिप में हिन में अप्लाई करणु चाहे थो, पोइ उहो लिखंदो हेठां IBA। अगरि जेकॾहिं यूज़फुल कोर्स लाइ अप्लाई करणु चाहे थो उहो हेठां लिखंदो फॉर यूज़फुल कोर्स। ठीकु आहे। फीस पे करण जी आख़िरी तारीख़ जेका आहे 5 जून आहे स्कॉलरशिप जे हवाले सां। बाक़ी स्पेशल कोर्स जे हवाले सां जेके क्लास हलाईंदासीं उहे बि 5 जून खां हलाईंदासीं। अगरि जेकॾहिं हिन मां जेकॾहिं स्पेशल कोर्स लाइ 1-2 ॾींहं कोशिशि कंदासीं त 6 जून या 7 जून खां स्टार्ट कयूं, उन जी लास्ट डेट 6 जून हूंदी।